हालानी मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त जामिया इस्लामिया अरबिया दारुल फज़ल दरगाह हालानी शरीफ में सालाने शोधा इस्लामी कॉन्फ्रेंस थी गुज़री है। कॉन्फ्रेंस के खिताब कंदे गादी नशीन पीर मौलाना डॉक्टर सैयद निसार अहमद शाह, सैयद असदुल्ला शाह, मौलाना पीर सैयद मोहम्मद शाह नक्शबंदी मिस्कीनपुर पंजाब, मौलाना मीर मोहम्मद मीरक ऐं ॿिनि चयो त हुसैनी किरदार अपनाइण जी ज़रूरत है। यज़ीदी किरदार सां जंग जोटण ज़रूरी है। हुसैन अॼु बि ज़िंदा है, सुभाणे बि ज़िंदा रहंदो। यज़ीद अॼु बि मुर्दाबाद है, क़यामत ताईं मुर्दाबाद रहंदो। हिन चयो त असां मुसलमान खे हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ॾिनल कुर्बानीनि ते हलणो पवंदो। वधीक अवामी न्यूज़ जो रिपोर्टर वकार ख़ासकेली पंहिंजे हिन रिपोर्ट में ॿुधाए रहियो। जी बिल्कुल नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूद आहियूं हालानी जी दरगाह में, जिथे यौम शहदा इस्लाम कॉन्फ्रेंस मुनक़िद कई वई आहे। पैगंबर इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं उन जी जानसारनि खे भेटा पेश कई वेंदी आहे। तव्हांजे माण्हुनि खां ॻाल्हि ॿोल में छा चवणु आहे? शहदा इस्लाम कॉन्फ्रेंस जो मक़सदु इहो आहे त असां हुसैन जे किरदार खे वाज़े तौर ते पंहिंजे मुसलमान भाइरनि ताईं पहुचायूं त हुसैनी किरदार छा हुयो ऐं यज़ीदी किरदार छा हुयो। हुसैन हमेशह ज़िंदा रहंदो ऐं यज़ीद हमेशह मुर्दाबाद रहंदो। शहदा इस्लाम कॉन्फ्रेंस तमामु हिकिड़ी क़दीमी कॉन्फ्रेंस आहे जेका हर साल हिते हालानी में थींदी आहे। तमामु सुठा इंतज़ामात हूंदा आहिनि ऐं तमामु सुठा उलमा इकराम हिन में शिरकत कंदा आहिनि, जेके इमाम हुसैन जी कुर्बानी ते रोशनी विझंदा आहिनि ऐं पंहिंजो ईमान ताज़ो कंदा आहिनि। हिते परे परे खां जेको आहे सो माण्हू हिन में शिरकत कंदा आहिनि, जेके ज़िक्र इमाम हुसैन ऐं ज़िक्र नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में ज़िक्र ख़ुदा ॿुधंदा आहिनि। हालानी हस्बे मामूल सालाना शहदा इस्लाम कॉन्फ्रेंस वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हाई पई वञे ऐं ही ईंदड़ तमामु दोस्त पोइ अहद करे रहिया आहिनि त शहदा इस्लाम जी नक्शे क़दम ते हली असां पंहिंजी ज़िंदगी आख़िरत जूं कामयाबियूं माणींदासीं। ऐं ही पैगाम आहे शहीद करबला जो भी त अल्लाह तबारक व ताला जी इबादत ज़ालिम सां बग़ावत। अल्हम्दुलिल्लाह असां उन शहदा इस्लाम जे पैगाम खे उम्मत ताईं पहुचायूं था। दरगाह हालानी शरीफ के अंदर सालियानी शहदा इस्लाम कॉन्फ्रेंस शहदा करबला कॉन्फ्रेंस के अंदर गड थिया आहियूं। इन कॉन्फ्रेंस के 83 साल गुजरी चुका आहिनि। इन दरगाह के गादी नशीन पीर तरीक़त हज़रत मौलाना पीर डॉक्टर सैयद अहमद शाह निसार अहमद शाह साहब की सदारत में प्रोग्राम थी रहियो आहे। अॼोको ही प्रोग्राम असां हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु खे भेटा ॾियण लाइ मुनक़िद कंदा आहियूं ऐं असां अज़म कयूं था त इंशाअल्लाह हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु इस्लाम जा जेके भी शहीद थिया उन जे नक्शे कदम ते हलंदासीं ऐं इंशाअल्लाह कुर्बानी ॾियण खां दरेक न कंदासीं। अॼु दरगाह हालानी शरीफ में दरगाह दस्तगीरिया में सालाना अज़ीम शान फ़क़ीदुल मिसाल शहदा इस्लाम कॉन्फ्रेंस हली रही है। हे अल्हम्दुलिल्लाह 83 साल जो दरगाह ते इहो प्रोग्राम हलंदड़ आहे, जंहिंमें मुल्क जा नामियारा आलिम हाफ़िज़ उलमा मशाइख़ मुनाज़िर तशरीफ़ फरमा आहिनि ऐं इंशाअल्लाह हे प्रोग्राम शाम 3 परीह ताईं जारी सारी रहंदो। जीअं त हे शहदा इस्लाम कॉन्फ्रेंस दरगाह हालानी शरीफ जी 83 सालाना कॉन्फ्रेंस आहे। हिन में उलमा इकराम बुज़ुर्गान दीन तमामु पहुतल आहिनि। अल्हम्दुलिल्लाह हे हज़रत हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु खे जे शहादत खे ख़राज तहज़ीब पेश कंदा ऐं इंशाअल्लाह ताला हे जलसो शाम ताईं जारी ऐं सारी रहंदो। नाज़रीन, तव्हांजे माण्हुनि जो ॻाल्हि हिननि जो इहो चवणु आहे त दरगाह हालानी शरीफ में सुबुह खां शाम ताईं जेको जलसो जारी रहंदो आहे ऐं हिते आयल महिमान नगर नियाज़ जो बंदोबस्तु थियल आहे। कैमरामैन टीम सां गॾु सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।